छा कराची जहिड़े वॾे शहर में हिकु वापारी खां हफ़्तेवार लखें रुपया भत्तो वरितो वेंदो रहियो? छा पुलिस जे आला ऑफिसरनि जा नाला इस्तेमाल करे 36 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म वसूल कई वई? ही उहे सवाल आहिनि जेके सिंध हाई कोर्ट में दाख़िल थियल हिकु दरख़्वास्त खां पोइ बहस हेठि अची विया आहिनि। कराची जे सोनारे ऐं वापारी मोहम्मद नोमान मेमण सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कंदे दावा कई आहे त सिंध पुलिस जे 3 DIGs ऐं 3 SSPs जे नाले ते 36 करोड़ रुपयनि खां वधीक भत्तो वसूल कयो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त वाजिद शेख नाले शख़्स पुलिस ऑफिसरनि जो नालो इस्तेमाल करे खेसि ब्लैकमेल कंदो रहियो। दरख़्वास्त मूजिबि हर हफ़्ते वापारी खां 70 खां 80 लख रुपया वरिता वेंदा हुआ ऐं इहो सिलसिलो डिघे अरसे ताईं जारी रहियो। दरख़्वास्त में जिन ऑफिसरनि जा नाला शामिल कया विया आहिनि तिन में DIG असफर महेसर, DIG असद रज़ा, DIG इरफान बहादुर, SSP ख़ालिद मुस्तफ़ा कोराई, SSP मुर्तज़ा तबस्सुम ऐं SSP ज़ुबैर शेख शामिल आहिनि। दरख़्वास्त गुज़ार अदालत खे अपील कई आहे त ॼाणायल ऑफिसरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वञे, मताखोरी जे इल्ज़ामनि जी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं खेसि ऐं संदसि ख़ानदान खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सिंध हाई कोर्ट दरख़्वास्त ते शुरूआती ॿुधणी कंदे चीफ सेक्रेटरी समेत लाॻापियल ऑफिसरनि खां 4 अगस्त ताईं जवाब तलब करे वरितो आहे। अदालत इहो बि हुकुम ॾिनो आहे त जेकॾहिं दरख़्वास्त गुज़ार ख़िलाफ़ सिंध में को बि केस दाख़िल थियल आहे त उन जो मुकमल रिकॉर्ड पेश कयो वञे। हीउ केस रुॻो हिकु वापारी जी शिकायत न पर कानून लागू कंदड़ इदारनि जी साख ऐं एहतिसाब बाबति बि अहम सवाल उथारे थो। मामले ते वधीक अॻिभराई 4 अगस्त ते ॿुधणी में थींदी जिते सरकारी धुर पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदी, जॾहिं त अदालत फ़ैसिलो कंदी त उन्हनि इल्ज़ामनि जी वधीक जांच कीअं ऐं कहिड़ी रीति अॻिते वधाइजे। कानूनी उसूल मूजिबि रुॻो इल्ज़ाम लॻण सां कंहिंखे ॾोहारी करार नथो ॾेई सघिजे। तंहिं करे जांच ऐं अदालती कार्रवाई मुकमल थियण ताईं सभई धुरियूं कानून जी नज़र में बेगुनाह सम्झियूं वेंदियूं आहिनि। हीउ केस वापारनि जे तहफ़्फ़ुज़, पुलिस जे एहतिसाब ऐं कानून जी हुक्मरानी बाबति हिकु अहम आज़माइश बणिजी सघे थो, जंहिंजा असर रुॻो कराची न पर सॼे सूबे में महसूस थी सघनि था।